यकीन आहे त IMF जो ही आख़िरी प्रोग्राम हूंदो। हुकूमती कदमनि सां मईशत में नुमायां बहितरी आई आहे। मईशत में बहितरी के पायदार मुआशी इस्तेहकाम ॾांहुं वठी वेंदासीं। मुआशी इस्तेहकाम सां परॾेही इदारनि जो एतमाद बहाल थी रहियो आहे। महांगाई 38% मां घटिजी 12% ते अची वई आहे। नए माली साल में वञण खां पहिरियों कोशिश हुई त असां सॼो बैकलॉग ख़त्म करे सघूं। टैक्स चोरी रोकण लाइ FPR में सुधारा ज़रूरी आहिनि। FPR अख़्तियारियूं ऐं टैक्स ॾींदड़ ॿई चोरीअ में मुलविस आहिनि, जंहिंखे रोकण लाइ निज़ाम खे डिजिटलाइज़ कयो पियो वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस अंदरि चवणु आहे त पाकिस्तान जा नाणे वारा ज़ख़ीरा $9 अरब आहिनि। मूंखे नॉन फाइलर जी इस्तिलाह सम्झ में नथी अचे। पंहिंजे क़दमनि सां नॉन फाइलर जी इस्तिलाह ई ख़त्म करे छॾींदासीं। सदर आसिफ ज़रदारी फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर वज़ीर आज़म जी एडवाइस ते आइन जी आर्टिकल 75 तहत फाइनेंस बिल ते सही कई। ऐवान सदर मां जारी कयल पधिराई मूजिब सदर जी सही खां पोइ फाइनेंस बिल सुभाणे 1 जुलाई खां लागू थी वेंदो। क़ौमी असेंबली 18,887 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर कई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं ॿियनि अपोज़िशन जमातुनि वफ़ाक़ी बजट जी मुखालफ़त कई हुई। कराची में माड़ीपुर रोड ते ट्रक अॾे वटि कोस्ट कल्टी 7 ॼणा फौत 15 ज़ख़्मी। फौतियुनि में 4 ॿारड़ा 2 औरतूं ऐं 1 मर्द शामिल। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 6 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वई। रेस्क्यू मज़दारनि मूजिब हादसे जो शिकार शहरी पिकनिक लाइ समुंड ते वञी रहिया हुया। फौतियुनि में मुस्मात सादिया, सुगरा, नीगरी कंज़ा, ज़ीनत, सकीना ऐं नीगर कदीर शामिल। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ अज़ीज़ाबाद भंगोरिया ॻोठ सां ॿुधायो पियो वञे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं गवर्नर पारां माड़ीपुर हादसे ते ॾुख जो इज़हार। आज हम एक ऐसी चीज करने जा रहे हैं जो कि पाकिस्तान में पहले इस लेवल पर नहीं हुई है। I am super excited to see आज कैसी बिड होगी और कैसा ऑप्शन होगा। पाकिस्तान में बाकी जगह डिजिटाइजेशन पहले आ गई थी, यहाँ पे नहीं आई थी। एंड राइट स्टेप इन राइट डायरेक्शन, सो अ लॉट बीइंग डन बाय शजील साहब एंड हिज टीम। 2022 के फौरन बाद गवर्नमेंट ऑफ सिंध ने ये कंपनी बनाई और इसका मैंडेट ये था कि घर रिकंस्ट्रक्ट किए जाए। एक घर के लिए 3 लाख रुपए हम दे रहे हैं जिन लोगों के घर गिरे हैं। चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ने कहा कि नहीं, मुझे ये घर जरूर बनाने हैं हर हाल में। जितने भी आप प्लेट ले रहे हैं, आप उतने खानदानों को घर बना के दे रहे हैं। बड़े में बड़ा एक नोबेल कॉज है। पाकिस्तान की तारीख़ में पहिरियों भेरो नंबर प्लेट्स की नीलामी। सिंध के एक्साइज़ खाते 40 नंबर प्लेट्स की नीलामी से 67 करोड़ 54 लाख रुपया जमा करे वरता। प्रीमियम नंबर 10 करोड़, नंबर 5 5 करोड़ 30 लाख, नंबर 7 4 करोड़, नंबर 8 4 करोड़ 10 लाख और नंबर 9 4 करोड़ रुपयन में नीलाम थी वो। नीलामी में हासिल थियल रक़म बोर्ड मुतासरन के घरन की अदावत से खर्च कई वी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम में जो चवण है तो फंड्स में बोर्ड मुतासरन लाए मजमूई तौर पर 2,251 घर तामीर किया वा। सिंध हुकूमत बोर्ड मुतासरन की इमदाद और उन्हनि जी बहाली लाॻीतो कोशिशूं करे रही है। तमाम जल्द प्रीमियम नंबर प्लेट्स की नीलामी जो बो मरहलो भी शुरू किया वेंदो। गौसपुर भरसा इंडस हाईवे ते रोड हादसे में फौत थी वियल 4 पुलिस एहलकारन जी SSP ऑफिस कंदकोट में जनाज़े नमाज अदा कई वई। जनाज़े नमाज में SSP DC विंग कमांडर समेत सियासी समाजी अगवानन की शिरकत। पुलिस के दस्ते पारां फौती एहलकारन की सलामी पेश कई वई। पुलिस मोबाइल गलती थियण सबब 4 एहलकार मोहम्मद इस्माइल गबोल, गुलाम यासिन ओठो, वकार लाशारी और तालिब हुसैन सुमरो फौत थी विया हुआ।
पीर जो ॻोठ भरिसां रोड हादसे में नीगर समेत 2 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। गुलशाह पुलिस चौकी वटि ट्रैक्टर ट्रॉली मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में ग़ुलाम शबीर अबड़ो ऐं नीगर सूबेदार अबड़ो थरे ते फौत थी विया। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे पीर ॻोठ अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि खे नसीर अबड़ो ऐं सावंद अबड़ो खे ॻणपीअ जोगी हालत में ख़ैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो।